नाज़रवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त आगे बिरासती में खबर ॾींदा बिरासती बरसांगोट दरिया खान जलपानी में मुस्लिम लीग नून के सूबाई सदर शाह मोहम्मद शाह मीडिया से ॻाल्हियूं कंदे चयो त आसमान में फैसलो थी चुको है। नवाज शरीफ मुल्क जो चौथों दफ़ो वज़ीर आज़म थींदो। नवाज शरीफ जल्द जलावतनी खत्म करे मुल्क में वापस ईंदो ऐं पंहिंजो सियासत शुरू कंदो। इन वक्त सॼो मुल्क महंगाई सबबु परेशान है। पीटीआई मुल्क में बुख ऐं बदहाली ॾिनी है। माण्हुनि जी हाणे पीटीआई मां उम्मीदूं ख़त्म थी वयूं आहिनि। मियां नवाज शरीफ पंहिंजे दौर हुकूमत में सिंध मां दाड़ेलनि खे ख़त्म कयो, कराची मां दहशतगर्दी खे ख़त्म कयो, जॾहिं त शकील खान जलपानी बाज़ाब्ता तौर पाकिस्तान मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान करे छॾियो है। हिन चयो त शकील खान जलपानी जो ताल्लुक हिकु सियासी घराणे सां आहे ऐं मुस्लिम लीग नून में केस भलीकार चऊं था ऐं सूबाई तोड़े क़ौमी असेंबली लाइ नौशरो फिरोज ज़िले में नून लीग जो उम्मीदवार थींदो। जॾहिं त उन मौके ते शकील खान जलपानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां नून लीग में शामिल थियण जो ऐलान कयां थो ऐं इक़्तिदार में अची गरीब मिस्किननि जी ख़िदमत जारी रहंदी। उन मौके ते राजा अंसारी, वसीम ऐवान, कमर जमान, राजपाल ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।